अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। ऐं तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी। जी बाबा, अॼु असां हिकु नए टॉपिक सां गॾु तव्हां सां गॾु आहियूं। जी बाबा, एक्सरसाइज जेका असांजी नेक्स्ट ईंदी, पर एक्सरसाइज जो जेको सवाल आहे उहो ॿियो ईंदो, त उन में जेके चंद ॻाल्हियूं आहिनि त जेसि ताईं असांखे हुनजो टॉपिक सही सम्झ में न ईंदो त तेसि ताईं असांखे उहो सवाल हल करणु मुश्किल लॻंदो। त असां सभ खां पहिरीं उन टॉपिक खे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं हमेशह। जीअं त अचो त पाण ॾिसूं त असां वटि अॼु नओं टॉपिक कहिड़ो आहे ऐं कीअं हल थींदो, त इन जे बारे में अचो त ॾिसूं। त असां वटि बाबा आहे बिड मास, यानी बॉड मास बि चवंदा आहिनि, बॉड मास, बिड मास, सभु आवाज़ उचार चवनि था। बहरहाल स्पेल जेका आहे BODMAS, बिड मास। बी हिकिड़ो हिकिड़ो अखर एब्रीवेशन, उनजो पंहिंजो पंहिंजो मक़सदु आहे। उनखे असां अलॻि करे बाइफरकेट करे लिखियो आहे त जीअं तव्हांखे हिन लफ़्ज़ में ई सॼो तरतीब यादि थी वञे। लिखियलु आहे बी माना ब्रैकेट, ब्रैकेट्स मां वरितल आहे बी। ब्रैकेट्स कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? नंढी ॾींघी, विची ॾींघी, वॾी ॾींघी, पैरेंथेसिस, करली, लार्ज ब्रैकेट। ओ वरितल ऑफ माना जो, जी जा, ब्रैकेट जा माना ब्रैकेट जी। डी फॉर डिवीजन, यानी सिंधीअ में असीं हुनखे चवंदासीं वंड, पहिरें नंबर ते। एम फॉर मल्टीप्लिकेशन, यानी ज़रब, ही ज़रब जी निशानी आहे। ए फॉर एडिशन, यानी जोड़ जी निशानी। उन खां पोइ एस फॉर सबट्रैक्शन, ठीकु, सबट्रैक्शन यानी कट खे असां अंग्रेजी में चवंदासीं सबट्रैक्शन। त बाबा ही जेके बॉडमास आहिनि, हिन लफ़्ज़ खे चङी तरह सां हिन जी स्क्रीन शॉट करे वठो ऐं हिन लफ़्ज़ खे चङी तरह यादि करे। त फस्ट ऑफ ऑल, जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा कंहिं बि क़िस्म जा हिसाब असांखे मिलनि जंहिंमें सभु शयूं गॾु हुजनि, त सभ खां पहिरीं बी फॉर ब्रैकेट, ब्रैकेट सां हल करणियूं आहिनि। उन खां पोइ वंड हल करणी आहे, वंड खां पोइ मल्टीप्लिकेशन ज़रब हल करणी आहे, ज़रब खां पोइ ए फॉर एडिशन हल करणी आहे, एडिशन खां पोइ असांखे सबट्रैक्शन हल करणी आहे। हीअ ॿई अॻियां पोइ करे सघजनि थियूं, पर जे तरतीब सां तव्हां हल कंदव त तव्हांखे कंहिं क़िस्म जी का बि दिक़त महसूसु कोन थींदी। हीअ त मेन टॉपिक आहे। जॾहिं तव्हां हिन जे बारे में असां हिसाब अहिड़े क़िस्म जो हल कंदासीं त पोइ तव्हांखे अञा बि वधीक आसानी थी वेंदी सम्झण जे लाइ। फ़िलहाल तव्हां हिन लफ़्ज़नि खां वाक़ुफ़ु थियो त हीअ जेका स्पेल आहे उनजे हिकिड़े हिकिड़े अखर जो मक़सदु छा आहे, माना छा आहे ऐं तरतीब छा आहे। पहिरें नंबर ते ब्रैकेट हल कबियो, ॿिए नंबर ते डिवीज़न हल कबी, पोइ मल्टीप्लाई हल कबो, पोइ एडिशन, पोइ सबट्रैक्शन। इन खां अलावा अहिड़ा क़िस्म जा हिसाब जेके ईंदा आहिनि, त असां वटि हिकिड़ो मेन टॉपिक आहे निशानियूं कीअं ज़रब थींदियूं आहिनि। जी बाबा, जीअं अंग ज़रब थींदा आहिनि, 2 ज़रब 2 ॿिलियूं 4 थी वेंदो आहे, तीअं ईअं निशानियूं बि ज़रब थींदियूं आहिनि। जॾहिं हिकु जहिड़ियूं निशानियूं पाण में ज़रब थियनि त जवाबु जोड़ ईंदो। जीअं ॿिनि सां ज़रब करियो जवाबु 4 ईंदो आहे, तीअं असां वटि वरी हिकिड़ो प्लस ज़रबिया ॿियो प्लस, ॿई निशानियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं त जवाबु प्लस में ईंदो। हिन ई पॉइंट सां साॻियो ही पॉइंट बि लॻे थी, जॾहिं 2 निशानियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, हिकिड़ी कट ज़रबिया वरी बि कट, ॿई निशानियूं हिकु जहिड़ियूं आहिनि त जवाबु हमेशह प्लस में ईंदो। हिन में ॿी पॉइंट लिखे, जॾहिं मुख़्तलिफ़ निशानियूं पाण में ज़रब थियनि त कट में जवाबु ईंदो। मुख़्तलिफ़ कीअं? यानी हिकिड़ी प्लस जी आहे, ज़रबिया ॿी माइनस, हीअ ऐं हीअ ॿई तब्दील आहिनि त जवाबु हमेशह माइनस में ईंदो। वरी असां चौथी लाइन में लिखियो आहे हिकिड़ी माइनस, ज़रबिया वरी प्लस, त ॿई निशानियूं पाण में तब्दील आहिनि त जवाबु माइनस में ईंदो। ही जेका बेसिक आहे मल्टीप्लिकेशन, इन खे पूरी ज़िंदगीअ जे लाइ यादि करे छॾियो ऐं चङी तरह ज़हन नशीन करे छॾियो। हिननि ते ई
सॼी मैथमेटिक्स जो बुनियादु आहे। अॻिते जेके बि असां चैप्टर्स ईंदा ऐं जेके बि असां हल कंदासीं उन्हनि सभिनी जे अंदरि ई जेके जेके रूल्स तव्हांखे ॾिना आहिनि ऐं ॿुधाईंदो वञा ऐं सम्झाईंदो वञा ऐं तव्हांखे बार बार चवंदो वञा इन्हनि जी तव्हां स्क्रीन शॉट पाण वटि सेव करे रखंदा करियो ऐं हिनखे बार बार ॾिसंदा रहो त यकीननि सां तव्हांखे चङी तरह सां ज़हन नशीन थी वञो। त हाणे असां अॻिते अचूं त नेक्स्ट असांजो टॉपिक कहिड़ो आहे? जी बाबा, नेक्स्ट असांजो टॉपिक जेको आहे सो बि अहम टॉपिक आहे। चए थो जॾहिं निशानियूं ॾिंगनि जे ॿाहिरां ॾिनल हुजनि त सिर्फ़ु निशानियुनि सां ज़रब करे ॾिंगियूं खोलबियूं। अचो त ॾिसूं असांजो हिसाब लिखियो पिया। वॾी ॾिंगी आहे 2 माइनस विची ॾिंगी आहे 4 माइनस नंढी ॾिंगी आहे अंदरि 3 नंढी ॾिंगी बंदि विची ॾिंगी बंदि वॾी ॾिंगी बंदि। त असां हिन 4 ताईं सेम लिखंदासीं, सेम टू सेम जेका लिखी पिया हेसि ताईं हीअ निशानी खणी टिनि जे अॻियां का बि निशानी कान्हे त प्लस हूंदी जेका असां पोयां सिखी त हिकिड़ी प्लस माइनस ॿी अंदरि प्लस ॿई मुख़्तलिफ़ निशानियूं ज़रब थींदियूं त जवाबु माइनस ईंदो। असां उहो माइनस लिखियो 3 सां अॻियां लिखियासीं माना हीअ ॾिंगी खुली वई। हीअ शइ चई थी हीअ पॉइंट जॾहिं निशानियूं ॾिंगनि जे ॿाहिरां ॾिनल हुजनि त सिर्फ़ु निशानियुनि सां ज़रब करे ॾिंगियूं खोलबियूं। हाणे असांजी नंढी ॾिंगी खुली वई। हाणे असांजी विची ॾिंगी हिन 2 खां पोइ हीअ माइनस आहे हिन सां असां खोलींदासीं विची ॾिंगी खे ऐं तेसि ताईं हिनखे अंदरि हल बि कंदासीं। हीअ 4 प्लस थियनि हीअ 3 माइनस थियनि कट कंदासीं बाक़ी हिकु वञी बचो त असां सेम टू सेम विची ॾिंगी लिखी बंदि करे छॾियो। हाणे अॻिते हल करण जे लाइ हीअ वॾी ॾिंगी 2 लिखियोसीं हीअ माइनस हिक जे अॻियां हिते का बि निशानी कान्हे प्लस हूंदी ॿई चेंज ज़रब कंदा जवाबु माइनस ईंदो। हीअ ॾिंगी विची खुली वई। हाणे बाक़ी वञी वॾी ॾिंगी बची हुन में अंदरि थियो 2 माइनस 1 हिन ॿिन्ही मां असांजो जवाबु सिर्फ़ु हिकु बचो त हीअ असांजो फाइनल जवाबु आहे। जी बाबा, अहिड़े क़िस्म जा ॿिया बि हिसाब खोड़ तव्हांजे ज़िंदगी में आया बि हूंदा ऐं ॿिया ईंदा बि सही। इन्हनि पॉइंट्स खे तव्हां ज़हन नशीन करे छॾियो हमेशह जे लाइ ऐं तव्हांखे जेसि ताईं इहे पॉइंटूं यादि न थींदियूं त तव्हांखे यकीननि सां दुश्वारी ईंदी ऐं मुश्किलात बि साम्हूं थींदी हर हिसाब खे हल करण जे लाइ। त इन्हनि खे चङा वधि खां वधि सुठे नमूने सां यादि करे छॾियो ज़हन नशीन। त जीअं असां पंहिंजे एक्सरसाइज़ जे सवाल जे हल करणु वेंदासीं त ओॾी महिल असांखे इन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत पवंदी। अचो त ॿी अहम पॉइंट ॾिसूं त उहा छा आहे अॻिते छा थी ॿुधाए असांखे। जी बाबा, ॿियो चए थो त हम छेद अणपूरनि जी जोड़ ऐं कट। अचो त ॾिसूं हम छेद चइबो आहे हिकु जहिड़ा डिनोमिनेटर न्यूमिनेटर ऐं डिनोमिनेटर। त हाणे असांजो जेके डिनोमिनेटर हेठां खां जेको छेद हूंदो आहे चए थो जॾहिं 2 या 2 खां वधीक अणपूरनि जा छेद साॻियां हुजनि त नंढी आम भञोपत न कढिबी बल्कि साॻियो ई छेद लिखिबो। अचो त ॾिसो हिन हिसाब खे लिखियल 4/3 प्लस 7/3 हिते बि डिनोमिनेटर 3 हिते बि डिनोमिनेटर 3 यानी हीअ बि छेद 3 आहे हीअ बि छेद 3 आहे। ॿिन्ही अणपूरनि जो हिकिड़ो हीअ अणपूर आहे ॿियो हीअ अणपूर आहे ॿिन्ही जो छेद 3 आहे। त इहो साॻियो हिकिड़ो असां 3 ते लिखी छॾंदासीं। पोइ असां हितां 4 खणंदासीं हितां हीअ प्लस कयोसीं ऐं हितां हीअ 7 कयोसीं यानी मथियां अंश पाण में जोड़ कंदासीं हिन ॿिन्ही छेदनि मां हिकिड़ो छेद लिखंदासीं। हाणे 7 ऐं 4 टोटल थिए 11/3 हेठां 3 उहे साॻिया लिखिबो आहे। हिते जो हिते छॾे ॾियूं तॾहिं बि जवाबु सही आहे पर जे हिनखे गॾियल करियूं त 3 डिवाइड कंदा 11 खे जेतिरा दफ़ा लॻे 3 9 3 दफ़ा लॻंदो बाक़ी 2 बचंदासीं 2 मथे वेंदा रिमाइंडर में 2/3 3 सॼा 2/3 माना हिन जो फाइनल जवाबु असां वटि वञी पियो थो 3 सॼा 2/3। अगरि असां तव्हांखे हीअ सम्झ में नथो अचे त हिते तव्हां अगरि हल करे छॾियो त एसि ताईं बि जवाबु सही आहे पर अॻिते तव्हांखे किथे न किथे हिन जी ज़रूरत पवंदी हल करण जी इनशाला। त तव्हां हींअर हिन खां वाक़ुफ़ु हूंदव त उमेदु आहे त अॻिते तव्हांखे कंहिं क़िस्म जी का बि तकलीफ़ कोन थींदी। अचो त असां अॻिते पंहिंजी एक्सरसाइज़ ॾे हाणे हलूं ऐं एक्सरसाइज़ जो सवाल नंबर 2 जेको आहे उनखे हल करण जी कोशिशि करियो। तव्हां मेन जेके टॉपिक्स जो हुआ उहे तव्हां यकीननि सां सम्झी वरिता आहिनि। जी बाबा, असांजे सवाल नंबर 2 आहे मथां लिखियलु आहे मुख़्तसिर करियो माना जीअं तव्हांखे मिलियल हुजे हिसाब उनखे उन अंदाज़ सां हल करण जी कोशिशि कयो।
त अचो त ॾिसो असां हल करण जी कोशिशि कंदासीं। असां लिखियल 9 भाङे 7 प्लस 15 भाङे 7 यानी हम छेदन। साॻियूं उहे मिसाल जेको असां हींअर सिखियो पोयां, त असां छा कंदासीं, ॿिन्ही खे असां हल लिखी साॻियूं दर्जो लिखी 9 भाङे 7 15 भाङे 7 ॿिन्ही खे लकीअ ते भाङियारी, ॿिन्ही सतनि जी जॻह ते हिकिड़ो 7 लिखियोसीं, हितां 9 खणंदासीं, विच में प्लस ॾींदासीं, हितां 15 खणंदासीं। 9 15 24 24 भाङे 7 हिनखे वरी असां 7 जो घोड़ो 3 7 21 4 7 28 वधींदो, 3 दफ़ा लॻो, 3 7 21 बाक़ी 3 बचा, 3 मथे विया ऐं हेठि साॻियूं उहो ई घोड़ो थींदो, माना 3 सॼा 3 भाङे 7। अगरि तव्हां हेतिरो था करे सघो तॾहिं बि जवाबु वैलिड आहे ऐं सही आहे। सवाल नंबर 2, पॉइंट नंबर 2, सवाल ॿिए जो ॿियो नंबर हिसो, 5 भाङे 9 माइनस 2 भाङे 9 हिनखे हल कंदासीं, हल करे साॻियो दर्जो नई से लिखंदासीं। 5 भाङे 9 माइनस 2 भाङे 9 5 upon 9 subtract 2 upon 9। जॾहिं असां ॿिन्ही खे डिवाइड कंदासीं, ॿई सेम हम जिन्स यानी हम छेदन, हीउ छेद बि 9 हीउ छेद बि 9, त असां हेठि हिकिड़ो लिखंदासीं ऐं मथे हितां 5 खणंदासीं, हिते जेका निशानी हुजे माइनस त माइनस, अगरि हिन सां में प्लस हुई त असां हिते प्लस कयूं त असां माइनस लिखंदासीं ऐं हिते 2 साॻियो लिखंदासीं। हीउ 5 प्लस थिया आहिनि, हीउ 2 माइनस थिया आहिनि, कट कंदासीं त बाक़ी बचंदा 3, हेठां 9 साॻियो 3 भाङे 9। अहिड़ो खणणो जो हिनखे बि लॻे हिनखे बि लॻे, हिकिड़ो ई खणो टिके 1 3 टिटी 9, यानी हिन जो हाणे 3 भाङे 9 कोन पढ़ंदासीं, हाणे पढ़ंदासीं 1 भाङे 3, छो जो डिवाइड थी वियो। हाणे जवाबु फाइनल असां बीठो आहे 1 भाङे 3। टियों नंबर हिसाब इन एक्सरसाइज जो पार्ट नंबर 3 लिखियल 3 भाङे 5 ऐं माइनस ब्रेकेट माइनस 7 भाङे 5। जी बाबा तव्हांखे यादि अची वियो हूंदो त हीअ बिडमॉस जो पॉइंट अची वई, माना ब्रेकेट अची वञे त पहिरीं माइनस सां हीअ ब्रेकेट खोलबी, हीअ माइनस हिन माइनस सां मल्टीप्लाई कंदासीं, ऑटोमेटिक जीअं खुली वञे पोइ असां साॻियूं अणपूरनि जो हिसाब ई रखंदासीं। हल करण लाइ हल कयोसीं, साॻियो दर्जो लिखियोसीं, हाणे खोलियूं पिया 3 भाङे 5 हीअ माइनस 7 जॻह हीअ माइनस आहे, ॿई मल्टीप्लाई थिया, जवाबु ॿई हिकु जहिड़ियूं निशानियूं हुयूं, जवाबु प्लस में ईंदो। 7 भाङे 5 साॻियल आहे लिखियासीं। हाणे असांजो ही अणपूर ठही वियो, कहिड़ो, हम छेद, यानी हिते 5 हिते 5 हिकिड़ो 5 लिखियोसीं, हितां 3 खणंदासीं प्लस 7 खणंदासीं, 7 हिते 10 10 भाङे 5, हेठां जेको अंगु हूंदो उहो ई लिखंदासीं। अहिड़ो खणो ॿिन्ही खे 1 5 5 2 5 यानी 2 भाङे 1 2 भाङे 1, असां ठला ॿ लिखी छॾनि, हेठां हिकु कोन लिखियोसीं, उहो ई सम्झो वेंदो आहे। त व्यूअर्स तव्हांखे यकीननि सां चङी तरह सां इहो सुवाल सम्झ में अची वेंदो ऐं तव्हां अगरि सम्झ में न अचे त इनखे वरी वरी वापसि वराए करे जेके मेन पॉइंट्स मूं तव्हांखे सम्झायूं आहिनि उन्हनि ते तमामु गहराईअ सां गौर कंदो त उमेदु आहे त तव्हांखे कंहिं क़िस्म जी का बि कंफ्यूजन कान रहंदी ऐं तव्हांखे चङी तरह सां बिल्कुलु हिसाब सम्झ में अची वेंदा ऐं तमामु आसान लॻंदा। उमेदु आहे त तव्हांखे हीउ सुवाल चङी तरह सम्झ में अची वियो। बाक़ी रहियल पार्ट्स इनशाला असां नेक्स्ट वीडियो में बिल्कुलु हल कंदासीं ऐं तव्हांखे सम्झाईंदासीं त अगरि उहे हीअ त हम छेद आहे पर के ग़ैर हम छेद हूंदा त उहे कीअं हल कबा आहिनि, त इनशाला असां उहा नेक्स्ट जेका ॿियो वीडियो ईंदो त उन में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं था हल थियनि। तेसिताईं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह हाफ़िज़।